जंहिंखे ॾिस त साईं चंड जहिड़ी उनखे घरवारी खपे। अबा चंड जहिड़ी घरवारी वठंदे ॾींहं जा तारा त ॾेखारींदई न, पोइ बाद में वरी उहो ई रड़ियूं कंदो त साईं शादी करे मां फातो आहियां। हेॾी सिधी ट्रेडी वठो प्यारी त पोइ ॾिस कीअं ख़ुशि था रहो। यार उन्हनि माण्हुनि खे शर्म नथो अचे जेका बस स्टैंड जी लेटरिन में छोकिरियुनि जा नंबर लिखी वेंदा आहिनि। हाँ यार सही तो चवें। मां सॼा नंबर चेक करे आयो आहियां, छोकिरी जो त हिकु नंबर बि न हुयो। बाबा 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 मूंखां पोइ अम्मा जो ख्यालु रखजांइ। अबा छो? मुंहिंजे नंढड़नि ॿारनि जो बि ख्यालु रखजांइ। अबा छो? अबा ओड़े पाड़े में उतरे सही रखजांइ। अबा छो ॿुधा न? एम्बुलेंस जो नंबर अथई? हा बा नंबर त आहे पर छो? बाबा विझण दो। अञा पढ़ंदी छा भला? गुड नाइट टिन ॿारनि जी मां। गुड नाइट हिक बार जा पी। अरे ओ भले हिनखे पढ़ाया भले बेबड़ीअ सां पढ़ाए हेतड़ी थी बगराठियूं भले अड़िए गलो करे तो भले ॻाल्हि त ॿुध जैसा भी शादी कराई है भले ॻाल्हि त ॿुध तवो मरिया है भले डांगी मरिया है भले नंढड़े कोतड़े ते चढ़िया या गॾ ते भले भाई ये सफ़ा को चढ़ कटियो आहे अथई को मिट माइट भले फिर मां अथई भले अरे ओ पुट उठी घोड़े के पानी पियारिया। अब्बा मुंहिंजा चप फुटल आहिनि, मूंखे अॻे ई चपनि में सूर आहे। छोरा घोड़े के पानी हथनि सां पियारींदे चपनि सां, बाक़ी पिणे कंदो। हे वाह छोकिरी त कसम बि खणी वई आहे वाह। ॾियो हाल हे भला तव्हां भला मूंखे सच में चरियो पिया कयो या भला मां को मिस्र जो शहज़ादो आहियां या को ॿियो कुझु आहे। तव्हांखे जॾहिं वाज़े मां चवां पियो त बाबा मां वटि सिर्फ़ु ॿकरियुनि वारी मिल्कियत आहे, बसि ॿियो कुझु कोन्हे, पोइ बि शादी करण लाइ तयारु आहियो। संगत तव्हां ई सलाह ॾियो, चकर छा आहे भला यार। हेलो जानी कल काल ते अवांजी मुखां घणी बदतमीज़ी थी वई, इन लाइ माज़रत। न मुंहिंजो अॼु खां पोइ तोसां ठाह न आहे, लोट बसां मोकिलियूं बेस्ताब सां चऊं किथां जो कानून आहे। जानी ॾिसो हिकु दफ़ो माफ़ कर, ॿीहर मुखां ग़लती न थींदी। न बसि मूंखे हाणे तोसां न आहे ॻाल्हाइणु, तोसां वास्तो ख़तमु आहे। ठीक आहे दूर वञी पाए लूसी के जा। हलो मुंहिंजी मुमलड़ी, जानी तूं मूंसां केतिरो प्यार कंदो आहे, मूंखे मिसाल ॾेई ॿुधा। मिसाल पोइ ॿुध, डेवर जी साम्हूं वारे शीशे सां, बिशीनी जी पासे वारे खीसे सां, मोची जी छिगियल चैंपल सां, बेरे जी होटल सां, गॾा जी दाए सां, मुले जी माए सां, नर्स जी मरीज़ सां, दाल जी ग़रीब सां, वापारी जी कर्ज़ी सां, माइन जी दर्जी सां, ॿारनि जी ख़र्ची सां ऐं डॉक्टर जी दवाउनि वारी पर्ची सां। बस जानी आई लव यू टू जानी। अंधो आ छा? ॾिसी नथो हले? मां ॾिसी हलां, तोखे ख़बर आहे मां केरु आहियां? कांधार आणी तूं? बाक़ी तूं कंधार आ? कढा मां? न दा न कर बस ख़ैर न बस मुंहिंजी ग़लती आहे, बिल्कुलु वञा थो मां। अदा भाउ हिते कंहिं छोकिरे खे ॾिठो आहे तूं यार? न भाउ छा थियो? यार मुंहिंजो भाउ गुम थी वियो आहे, कल कोड़ी नथो मिले यार। कीअं हुयो? सफ़ा मां VIP। अच त पोइ गॾिजी ॻोल्हियूंसि था। हा हल ओ त हरिया तोरा भाउ मिली वियो। हा काथे ओ आयो। अदा मां तोड़े रिश्ते लाइ आयो आहियां, तव्हां यकीन कयो न, तव्हां पंहिंजी धीउ मूंखे ॾियो न, मां उनखे सोन में तोड़ींदुसि। सोन में तोड़ींदे पोइ साल खां पोइ वठण अचांइ। साल खां पोइ छो अचां? कुछ खाराया पियारा जीअं वजन करे। वाह जानी जी काल जी। जानी जी मूंखे अचानक ख़बर पई तूं मोटरसाइकिल तां किरियो आ, मां मानी खयां वेठी, मुंहिंजे हथनि मां गिरां बि किरी पियो। इहो कीअं मोटरसाइकिल तां किरियो आ? जानी मोटरसाइकिल ते वञा पियो, अचानक कुत्तो अची विचड़ियो, किरी पियुसि। जानी तू टेंशन न कर, मूंॾे ख़ैर आ। हा तुंहिंजी ख़ैर आ, कुत्ते जो ॾे हाल, उनखे त धक न लॻा। बस घणनि जो
छाजो ॾाढा ख़ैर दाए यार भाभी तुम्हारी छाजो सजी जा मार मेकअप में मुंह पान लिकाई हींअर कारे रंग जो छोकरो जो आवाज तो जड़ो आ मुर्शिदा बाबा जी बचा मुखे एड़ो को तावीज करे दे जो माई मुख खटत यारे खारा थुक तई बच्चा मुर्शिद पाण था बोरी करे हींअर अची वेठो आहे सवार करे छड़िए तवे सही ना है वे छा थियो रे गैस थी पियो वड़ा सागन बस तू एक खुशनसीब इंसान आई और की है छो जो तो में एतरो गैस आए जो सीएनजी पंप पांजो खोले सकी तो शकीला पढ़ खट हिया खट आए हाँ खट हिया खट आए पग हिया पग आए आ बीबिया खट ते वही त दिसा चुबा देख खबर तो चौकीदार है चौकीदारी जो बंदोबस्त कई सही मुंजा पो कयो बस अचण वारो हूंदो अची हां वडी जा मार किनो थी मरदो हवा दे खबर हुकम कयो अगे कॾहिं चौकीदारी कई थी बगले नाम सजी जा मार तो अंग्रेजी ॻाल्हाइण ईंदी आहे अंग्रेजी ॻाल्हाइण छो चोर इंग्लैंड मां ईंदा या जीअं मूंखे फुरे सोहणा हुतीअं ॿिया बि फुरिया हूंदई मूंखां लोड 50 रुपयनि जो मूंखां कार्ड फुरिया हूंदई लाचार हिकिड़ी छोरी खे ॿई बैलेंस पिया मोकिलियूं मूंखे त ॿुधाई आहे मां त बैलेंस कार्ड न मोकिलियां था यार खैर हाणे उठ पंध ता तू उथी था पैसा होए वे उथी उथार हिकिड़ो उन कॉल करे चयो त हाणे आऊं तोसां कोन ॻाल्हाईंदीस मूंखे बाबा ॻाल्हाईंदो आहे अॼु वरी उन ई साॻी छोकिरीअ मूंखे कॉल करे चयो तोसां गॾु जेके दोस्त आहिनि न उन्हनि सूदो बाबा तो अचे पियो कुटण सीने में तोसी गॾी कोनी बाबा ओडी ॾिस वाह जी छोकिरी बिटिया अरे छोरा शर्म कोन सोचे पर न्याणियुनि खे वेठो थो ॾिसी छा पियो करी टिनी खे आउं ॿुधाइण थो चाहियां त आउं रोज़ हाणे वर्जिश कंदो आहियां टिनी मां मूंसी केरु विड़ी कोन सघंदो आहे वरी कर ॾिसो हा लते बची त सुभाया पोइ विड़ूं संगत जिंदगी में अगर सुख वठणो अथेव न त पंहिंजी माउ खे राति जो ज़ोर ॾेई पोइ सुम्हंदा कयो भले पंहिंजी मां हुजे या पंहिंजे ॿारनि जी शादियों के इंतजार में सिर्फ लड़कियां आंटियां नहीं हो रही बल्कि लड़के भी गंजे हो रहे हैं मौलवी साहब बी ख़बर ॿुधव तव्हांजी वीडियो वायरल थी वई अथव माशाअल्लाह साईं तव्हांजा फैन चवंदा मिलण जे लाइ टाइम ॾियो जज जगह भी टाइम न पियो ॾियां हल मुला तुंहिंजी मार्केट जज जगह भी टाइम न पियो ॾियां पात्रनि ते शौंक़ु